सबक़ नमाज़ इस्लामी जो ॿियो रुकन आहे। नमाज़ पढ़णु असां ते फ़र्ज़ु आहे। नमाज़ रोज़ानो 5 वक़्त पढ़िबी आहे। नमाज़ पढ़ण लाइ बदन साफ़ ऐं कपिड़ा पाक हुअण ज़रूरी आहिनि। नमाज़ लाइ 5 वक़्त मस्जिद मां बांग ईंदी आहे। बांग ॿुधी माण्हू विज़ू करे मस्जिद में जमायत सां गॾु नमाज़ पढ़ंदा आहिनि। नमाज़ पढ़ण वारे खे पेश इमाम सॾिबो आहे। नमाज़ जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। रोज़ानो 5 भेरा विज़ू कजे थो। नमाज़ पढ़ण वारनि जो जिस्म में कपिड़ा साफ़ ऐं पाक रहनि था। उहे सॼो ॾींहुं चुस्त ऐं तवाना रहनि था। उन खां सवाइ रोज़ानो 5 भेरा मस्जिद में गॾिजण जे करे हिक ॿिए जी ॾुख सुख जी ख़बर पए थी। उन सां माण्हुनि जे पाण में हमदर्दी मुहबत ऐं भाइपी वधे थी। नमाज़ चङाई सेखारे थी ऐं बुराई खां बचाए थी।